समाजी अॻवान कामरेड अनवर मल्लाह ऐं ॿियनि जो जाइन में नाला शामिल न थियण ख़िलाफ़ छंडर मोरी ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे थरदीप मेयर जे इंचार्ज जाइन में नाला शामिल करण लाइ हज़ारे रुपया रिश्वत घुरी वञे थी। अहिड़नि ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे जॻह सर्वे में नालो शामिल करे इंसाफ़ कयो वञे। कामरेड अनवर मल्लाह ऐं ॿियनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो समाजी अॻवान कामरेड अनवर मल्लाह, सादुल्ला शबीर, सिंगार, अब्दुल रशीद, अब्दुल कादिर चांडियो ऐं ॿियनि जो जाइन में नाला शामिल न थियण ख़िलाफ़ छंडर मोरी ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते समाजी अॻवान कामरेड अनवर मल्लाह दाहिंदे चयो त थरदीप मेयर जो इंचार्ज जाइन में नाला शामिल करण लाइ रिश्वत घुरे थो। रिश्वत जा पैसा न ॾियण तां सर्वे नथो करे। हिन चयो त ॿोॾि ऐं बरसाति दौरान असांजा घर रही पट पइजी विया हुआ। असां हींअर ताईं खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। हिन वधीक चयो त सरकारी घर सर्वे लाइ ॿीहर सर्वे जो कमु कराइण जो हुकुम ॾिनो आहे त हू हिन हुकुम खे कमाई जो ज़रियो बणाए छॾियो आहे। हिननि थरदीप जे आला ऑफिसरनि डीसी दादू, चीफ जस्टिस ऑफ सिंध पेपे, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मेहर थरदीप जे इंचार्ज ख़िलाफ़ कार्रवाई करे जॻह सर्वे में नालो शामिल करे इंसाफ़ फराहम कयो वञे। तरदीप जे नाल ऑफिसरनि खे हटायो। तरदीप जे नाल ऑफिसरनि खे हटायो। कामरेड अनवर मल्लाह जी जॻह जा पैसा बहाल कयो। बहाल कयो पैसा बहाल कयो। कामरेड मल्लाह जी जॻह जा पैसा बहाल कयो। नाल ऑफिसरनि खे हटायो। हटायो। कामरेड अनवर मल्लाह जी जॻह जा पैसा बहाल कयो। बहाल कयो। मां समाजी माण्हू आहियां। मां जॻह वारनि जे उते शहर वञा थो मेयर जे ऑफिस में सूमरो आहे ॿियो आहे माना हुनखे चवां थो बाबा मुंहिंजे बहाल कयो जॻह जे तुंहिंजी जॻह कोन आई आहे। बाबा ॿियनि खे जॻहियूं मिलियूं न, हज़ारनि खे ग़रीबनि खे मिलियूं न। मां बि ग़रीब आहियां, मूंखे इंसाफ़ ॾियो। उते वञा थो चवनि था पैसा। हिकिड़ो आयो भॻो हुन ऑफिसर सां सूमरे सां पोइ ॻाल्हायां। हिकिड़ो ॿियो आयो चए मूंखे चए 20,000 तूं ॾे। मां चयो 20,000 कोन्हनि खे चए पोइ जॻह बि कोन ईंदी अथई। मां चवां थो मूंखे इंसाफ़ DC थो ॾिए, DIG थो ॾिए, सुप्रीम कोर्ट ॾिजे, हाई कोर्ट ॾिजे। हिननि खे हटायो वञे। ग़रीब ॿिया ईमानदार ऑफिसर रखिया वञनि। हे राशी आहिनि मेयर ते, दादूअ ते, ज़िले ते। हिननि खे ऑफिसरनि खे हटाए DC खे चवां थो, IG खे चवां थो, DIG खे चवां थो ईमानदार ऑफिसर रखनि। मां सुप्रीम कोर्ट खे चवां थो, हाई कोर्ट खे असांखे इंसाफ़ हाई कोर्ट ॾींदी, DIG ॾींदो, हाई कोर्ट ॾींदी, सुप्रीम कोर्ट ॾींदी।